सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो। मुझो मुस्तफा पाक पधिरो लखन में जिए गुल गुलाबी या सुनो गुलन में। मुझो मुस्तफा पाक पधिरो लखन में जिए गुल गुलाबी या सुनो गुलन में। हशर वेल हूंदा सवेरा जुराणा उन्हीअ में मोहम्मद परे खां सुञाणा। हशर वेल हूंदा सवेरा जुराणा उन्हीअ में मोहम्मद परे खां सुञाणा। हूंदुसि छोटकारे जो झंडो हथन में जिए गुल गुलाबी या सुनो गुलन में। मुझो मुस्तफा पाक पधिरो लखन में जिए गुल गुलाबी या सुनो गुलन में। जहन्नम के जहॾीअ हूंदी मौज मस्ती उन्हीअ बाहि खे भी हटाए कस्ती। जहन्नम के जहॾीअ हूंदी मौज मस्ती उन्हीअ बाहि खे भी हटाए कस्ती। करे पारे कश्ती आणींदो अमुन में जिए गुल गुलाबी या सुनो गुलन में। मुझो मुस्तफा पाक पधिरो लखन में जिए गुल गुलाबी या सुनो गुलन में। ज़ईफ़न जो ज़ामिन ॾींदो राह ठाहे ॾुखन ऐं ॾोलावन जी परवाह नाहे। ज़ईफ़न जो ज़ामिन ॾींदो राह ठाहे ॾुखन ऐं ॾोलावन जी परवाह नाहे। अची बीहंदो पाण सरवर सिफ़न में जिए गुल गुलाबी या सुनो गुलन में। मुझो मुस्तफा पाक पधिरो लखन में जिए गुल गुलाबी या सुनो गुलन में। शुक्र कर महेसर शफादार मिलियो पको साथ ॾींदड़ वफ़ादार मिलियो। शुक्र कर महेसर शफादार मिलियो पको साथ ॾींदड़ वफ़ादार मिलियो। ग़ुलाम नबी थी ख़ुशी हर वतन में जिए गुल गुलाबी या सुनो गुलन।